अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ इशू में भलीकार मां राजा अल्ताफ़ अब्बासी तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त दादू जी एजुकेशन वर्क्स एंड सर्विस डिपार्टमेंट में वॾे पैमाने ते हिकु करप्शन जो इंकशाफ थियो आहे। तव्हांखे हिते ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त एजुकेशन वर्क्स एंड सर्विस पारां तरक़ियाती कमनि में करप्शन जो इंकशाफ थियो आहे। दादू में तरक़ियाती कम हलंदड़ आहिनि, जंहिंमें केजी हाई स्कूल आहे जिते के तरक़ियाती कम में नाक़स मटीरियल इस्तेमालु थियण जो बि इंकशाफ थियो आहे। इन हवाले सां एम एल असां सां गॾु लाइन ते मौजूदु आहे दानिश कुश्को, उन खां पुछंदासीं त उन वटि कहिड़ा तफ़सीलात आहिनि। जी दानिश। जी बिल्कुल अल्ताफ़, दादू जी एजुकेशन वर्कर्स एंड सर्विस खाते जी करप्शन साम्हूं आई आहे। दादू जो गर्ल्स केजी स्कूल आहे जंहिंजो तरक़ियाती कम कुछ ॾींहंनि खां जारी आहे, जंहिंमें जेको मटीरियल आहे उहो नाक़िस इस्तेमालु थिए पियो, जंहिंमें किरश सीमेंट ऐं रेती जेका आहे उहा नाक़िस क़िस्म जी इस्तेमालु कई पई वञे। दादू जे एजुकेशन वर्कर्स एंड सर्विस खाते जेको इंजीनियर आहे निसार मेमून जेको टेंडर क्लार्क आहे मंज़ूर, उहो रिश्वत एवज़ जेको आहे सो इंकशाफ थियो आहे त उहो पंहिंजे मनपसंद ठेकेदारनि खे जेको आहे सो अहिड़नि तरक़ियाती कमनि जा ठीका ॾिए पियो, जंहिंमां उहो गरी रिश्वत पिणु हासिल करे पियो। दादू जे सिविल सोसाइटी पारां इहे एजुकेशन एंड वर्क्स खाते जे करप्ट अमलदारनि ख़िलाफ़ एंटी करप्शन ऐं नेब खे जेको आहे सो इंक्वायरी करे जांच करे ऐं उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई करण जो अपील कई आहे। जी अल्ताफ़। बड़ी महिरबानी दानिश, तव्हां असांखे आगाह कयो। नाज़रीन, तव्हांखे हिते ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त दादू जी एजुकेशन एंड वर्क्स डिपार्टमेंट में वॾे पैमाने ते करप्शन थियण जो इंकशाफ थियो आहे।